अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॾींदासीं तकरार ड्रामे जे हवाले सां हिकु बहितरीन रिपोर्ट। दोस्तों, राति ड्रामो जेको सूमर यानी सूमर ते अचिणो हो, अॼु अंगारो आहे। अंगारे जी राति ड्रामो तकरार अचिणो हुयो लेकिन न आयो। छा ही ड्रामो वाकई बैन थी चुको आहे, बंदि थी चुको आहे, बिल्कुलु न ईंदो, या वरी मसइलो छा आहे? हिन सूमर ते त पको अचिणो हुयो, पोइ बि तकरार ड्रामो न आयो। काफ़ी दोस्तनि जा मैसेज अची रहिया आहिनि त बाबा छाजे करे न आयो, कहिड़ी वजह आहे, छा बस पक्को बंदि थी वियो आहे, बैन थी वियो आहे, या वरी का ॿी वजह आहे? अॼु तव्हांखे पूरी तफ़सील ॾींदासीं दोस्तों इन वीडियो में। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी करे पंहिंजी तफ़सील दोस्तों तव्हां सुकून सां ॿुधी सघो था। वीडियो खे हलाए रखी छॾियो ऐं सुकून सां इन वीडियो खे ॿुधो आख़िर ताईं, ऐं इंशाअल्लाह तव्हां असांजी हीअ रिपोर्ट ॿुधी करे तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वेंदो ऐं तव्हांखे पंहिंजे सुवाल जो जवाबु मिली वेंदो त वजह कहिड़ी आहे। हलूं था पंहिंजी रिपोर्ट जी तरफ़ दोस्तों। तकरार ड्रामे जी असां तव्हांखे राति जेका वीडियो ॾिनीसीं उन में मूं क्लियर ॿुधायो अॼु सूमर ते यानी अॼु अंगारे जी राति आहे। ईअं मूं ॿुधायो तव्हांखे त बाबा ड्रामो राति हली वियो त हलंदो, जे राति न हलियो त पोइ इन ते एतबार न आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जे तव्हां मुंहिंजी राति जी वीडियो ॾिठी आहे त पोइ तव्हांखे ॻाल्हि यादि हूंदी। मां हुन में क्लियर कट ॿुधायो जेको राति क़िस्त पक न आहे, 50% चांस आहे, आई त ईंदी, न त अञा ड्रामो पैना थींदो। दोस्तों, हाणे तकरार ड्रामे जो को वक़्तु न आहे। हाणे जेका बि उन्हनि मतिलबु हिकिड़ी ख़बर ॾिनी हुई, रिपोर्ट ॾिनी हुई त असां हिन सूमर ते पको हलाईंदासीं, पोइ बि ड्रामो न हलियो। मोहब्बतनि जो माॻ हली वियो। पत्थर दिलि जे लाइ मूं बि तव्हांखे चयो इहो बि जल्द हली वेंदो। तव्हां ॾिठो पत्थर दिलि बि राति उनजी पहिरीं एपिसोड अची वई, ऐं मोहब्बतनि जो माॻ बि जेको आहे स्टार्ट थी वियो, राति उनजी बि एपिसोड अची वई। पोइ बि जेको आहे दोस्तों तकरार ड्रामो न हलियो। तकरार ड्रामो दोस्तों जेसीं ताईं मां इहो बि तव्हांखे ॿुधायो 25 या 30 क़िस्त बैकअप न ठाहींदा, जेसीं ताईं एतिरियूं क़िस्तां तयारु करे न रखंदा तेसीं ताईं तकरार ड्रामे खे न हलाईंदा। मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं उन्हनि जो कोटो पूरो न आहे थियो। 25 या 30 एपिसोड उन्हनि जा तयारु न आहिनि थिया। जॾहिं एतिरा एपिसोड उन्हनि जा तयारु थी विया त पोइ दोस्तों बिल्कुलु तकरार ड्रामो हली वेंदो। 3 क़िस्त हेठों रखी करे पोइ अॻिते बक़ाया रिकॉर्डिंग बि कंदा वेंदा ऐं ड्रामे खे हलाईंदा वेंदा। अगरि ईअं न कंदा दोस्तों जो कमु कीअं थींदो, उन्हनि खे इहो करिणो आहे। ताज़ी क़िस्त रिकॉर्ड करे, ताज़ी क़िस्त एडिटिंग करे त नथा हलाए सघनि न। हाणे इन जे करे जो कोटो पूरो न थियो हूंदो, इन जे करे राति ड्रामो तकरार न आहे हली सघियो। बाक़ी अनक़रीब तव्हां ॾिसंदव दोस्तों तकरार ड्रामो हलंदो जॾहिं उनजो कोटो पूरो थी वेंदो, 30 या 25 या 40 क़िस्तां पूरी थी वेंदियूं। पोइ जेको आहे दोस्तों वरी ड्रामे खे हू वधाईंदा ऐं स्टार्ट कंदा। ऐं हिन सूमर ते न हलियो त सम्झो अॻे सूमर जो इंतज़ारु कयो तव्हां, पोइ बि असां तव्हांखे पक नथा ॾियूं। असां जेका जांच कई आहे उहे बि ईअं चवनि था यार हर जेको आहे सूमर जो चई करे वरी नथा हलाइनि, वरी फेरी था वञनि। इन जे करे हाणे बि इन शइ जी पक न आहे त हिन सूमर जेको ईंदो वरी इन ते तकरार ड्रामो हलंदो। इन ते बि 50% चांस आहे। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां थो दोस्तों, जेसीं ताईं 25 या 30 क़िस्तूं पूरियूं न थींदियूं तेसीं ताईं ड्रामो न हलंदो। हिन टाइम तकरार ड्रामे जी रिकॉर्डिंग पूरी तरह मुंहिंजे ख़्याल में न आहे थी, शूटिंग न आहे थी। जे शूटिंग थी आहे त तव्हांजे साम्हूं को न को शूटिंग जो पूरो वीडियो सुठो अचे हा, लेकिन को ख़ासि अहिड़ो वीडियो तव्हांजे साम्हूं बि न आयो आहे ऐं असांजे साम्हूं बि न आयो आहे। ऐं जेका असां राब्ता कया आहिनि अंदरि अदाकारनि सां, उन्हनि जो चवण बि इहो आहे त फ़िलहालु इन जी असां कंफर्म डेट नथा ॾेई सघूं। हाणे कंहिं टाइम बि कॾहिं बि हलंदो सूमर ते, जहिड़े सूमर ते हले पोइ हिन महीने जे सूमर में हले या अॻे मथे महीने जे कहिड़े बि सूमर ते स्टार्ट थिए। छाजे करे जॾहिं बि ड्रामो हलियो सूमर ते हली सघे थो, विच में बि करे हलाए सघनि था, एतबार न आहे हिननि ते, पोइ बि हली सघे थो। अहिड़ी का वॾी ॻाल्हि न आहे ऐं चेंजिंग थींदी रहंदी आहे। हाणे तव्हां इहो सोचींदा हूंदो यार एतिरो बि जेको आहे माना तकरार ड्रामो बंदि करे छॾियऊं, मोहब्बतनि जो माॻ पोइ छो थो हले, पत्थर दिलि ड्रामो पोइ छो थो हले, ॿिया इहे ड्रामा छो था हलनि, तव्हां इहो सोचींदा हूंदो। लेकिन तकरार नथो हले। बिल्कुलु दोस्तों मां तव्हांजी ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियां। मुंहिंजे पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि आहे त मोहब्बतनि जो माॻ छो हलियो, ॿिया ड्रामा स्टार्ट थी विया, उन्हनि जी शूटिंग हली रही आहे। दोस्तों तव्हांखे मां क्लियर कट ॿुधायां, जेकी मोहब्बतनि जो माॻ में टीम आहे अदाकारनि जी उहा अलहदा आहे, उहा अलॻि टीम आहे, उहा ॿी टीम आहे। ठीकु आहे, थी सघे थो उन्हनि खे टाइम मिली वियो हुजे ऐं उहा नंढा अदाकार मोहब्बतनि जे माॻ में आहिनि, लेकिन पुराणा अदाकार उहे बि ख़ासि करे उन्हनि वटि को ॿियो ड्रामो न हुयो, इन जे करे उन्हनि टाइम ॾिनो हूंदो तकरार ड्रामे खे ऐं सॉरी मोहब्बतनि जो माॻ खे। तॾहिं मोहब्बतनि जो माॻ रिकॉर्ड थी वियो ऐं उहो हली पियो।
जेको तकरार ड्रामे अदाकारनि अहिड़ी दोस्तो शूटिंग त कंदा रहिया तकरार जी, लेकिन जॾहिं ईद आई इन्हनि वरी फिल्मां बि रिकॉर्ड कयूं, मतिलबु शूटिंग रुकिजी वई इन्हनि जी। कुझु अदाकार फिल्मनि में मसरूफ़ थी विया, फिल्मां ठाहींदा रहिया, कुझु रोज़नि में मसरूफ़ थी विया। इन जे करे इहा टीम जेको आहे तकरार ड्रामे जी पंहिंजी हुन ते उमेदनि ते पूरो न उतरी सघी। इन जे करे तकरार ड्रामे खे हिकु मन ब्रेक लॻी वई, ॼण रेल जे इंजण खे ॼण ब्रेक लॻंदी आहे त हिन खे बि ईअं का ब्रेक लॻी वई। अगरि तकरार ड्रामे जी पूरी टीम ईअं छुटियूं न करे आहे, मतिलबु ॿी फिल्मनि में न वञे आहे त ईअं न थिए। हाणे मुहबतनि जो माग ड्रामा जा जेका अदाकार साईं निसार, शाहमा, मलालू, ख़ादिम खोखर, जेका बि इहे अदाकार तव्हां ॾिसो इन्हनि जा ॿिया ड्रामा हिन टाइम नथा हलनि, सिर्फ़ु उहो ई हले थो। इन जे करे उन्हनि खे वक़्तु हुयो, उन्हनि पंहिंजी रिकॉर्डिंग करे वरिती। ऐं जेका तकरार ड्रामे अदाकारनि मीरा, जीअं असगर जेको चौधरी साहबु आहे, ऐं मतिलबु नवाब खान, इन्हनि हिते फिल्मां बि कयूं आहिनि, तव्हां ॾिठियूं हूंदियूं फिल्मां इन्हनि जूं आयूं आहिनि। त माना हिननि हीउ कमु बंदि करे ओॾे रिकॉर्डिंग शुरू कई, फिल्मां रिकॉर्ड कयूं ऐं उन में बि टाइम लॻी वियो। ऐं बाक़ाइदा जेको आहे सॼो कमु हिननि जो हेॾो ड्रामे वारो रुकिजी वियो। इहा ई वजह हुई, ॿी जी का अहिड़ी वजह न आहे, इहा ई वजह हुआ। ऐं ॿी इहा बि तव्हांखे मां ॿुधायां दोस्तो, कुझु मालिक ईअं बि कंदा आहिनि त उन का फिल्म हुजे, जेका शइ कामयाबु थींदी आहे न उन्हनि जूं क़िस्तां रोके छॾींदा आहिनि। माण्हुनि जीअं दिलचस्पी वधे, माण्हू अञा व्यूज़ अचनि, अञा माण्हू इंतज़ारु करनि, जीअं वरी यकदमि क़िस्त ॾींदा आहिनि घणे अरसे खां पोइ इन जे मथां हज़ारे लखे व्यूज़ अची वेंदा आहिनि। ऐं तव्हां ईअं ॾिसो न, हाणे इन टाइम तकरार बंदि आहे, तव्हां सॼो ॾींहुं सोचींदा आहियो ऐं ॿियो वञी करे यूट्यूब ते सर्च कंदा, पुराणा वीडियो ॾिसंदा उन्हनि जा, त बाबा छो नथो अचे। ऐं पोइ जेको आहे माण्हुनि जी हिकिड़ी दिलचस्पी पुराणे ड्रामे में वधी वेंदी आहे। पोइ उहे ईअं कंदा आहिनि, ड्रामे खे पाण ई रोके छॾींदा आहिनि, कुझु अरसो लयानी कंदा आहिनि, जीअं माण्हुनि जी दिलचस्पी इन ड्रामे में वधे त पोइ जीअं क़िस्त ॾियूं तीअं हज़ारे व्यूज़ अची वञनि ऐं उहे व्यूज़ जेको आहे असांखे फ़ाइदो मिलंदो। ईअं ई थींदो आहे। तव्हां हाणे ॾिसो न, हाणे जीअं इंडिया जी फिल्मां, मद्रासी फिल्मां यानी साउथ जी मुआ KGF 1 वरी KGF 2 ठाहियूं, अहिड़े हिसाब सां पुष्पा 2 तयारु थिए थी, पुष्पा 1 कामयाबु थी वई। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो मतिलबु ईअं कंदा रहंदा आहिनि। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे बि ईअं कयो हुयूं, 183 अलाए 185 क़िस्ते रोके छॾियूं, पूरो महीनो माण्हुनि एतिरा त कमेंट कया हुया, एतिरा त माण्हुनि मैसेज कया हुया, उन मैसेजनि जे करे वरी उन्हनि हलायो हुयो। यानी हुन सम्झी विया त असांजे ड्रामे खे चांस आहे, इन जे करे हुननि ईअं कयो हुयो। तव्हांखे यादि हूंदो जे तव्हां उहो ड्रामो ॾिठो हुयो। ऐं मुंहिंजे ख़्याल में जे तव्हां दर्दनि जूं दरिया ड्रामो ॾिठो आहे त उन में बि ईअं थियो, आख़िरी क़िस्तां रोके छॾियूं हुयूं, आख़िरी क़िस्तनि में ज़लील कयो हुयूं। पोइ उहो ड्रामो दर्दनि जूं दरिया बि उन टाइम पंहिंजे वक़्त जो हिकु हिट ड्रामो हुयो 2018-17 जे दौर में, ऐं उहो बहितरीनु ड्रामो हो पंहिंजे वक़्त जो। अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो बि हिन टाइम तव्हां मञो या न मञो, सिंधी जे हिसाब सां हिन टाइम तकरार पहिरें नंबर ते हली रहियो आहे। भले जहिड़ा बि ॿिया ड्रामा आहिनि उन्हनि खां वधीक आहे। जीअं हाणे मुहबतनि जो माग थी वियो, पत्थर दिलि थी वियो, ॿिया थी विया कंडेन। हाणे तव्हां हिकिड़ो उहो ड्रामो बि अचिणो आहे जेको गुलाम हुसैन, उहो बि अञा न हलियो आहे। ऐं वारी जा पंध, उहो बि हलिणो आहे, अञा न हलियो आहे। बहरहाल हीउ ड्रामो हिन टाइम सभिनी खे मारियो बीठो आहे। थी सघे थो अॻिते ॿियो को ड्रामो अहिड़ो स्टार्ट थी वञे त बाद में हीउ ड्रामो जेको आहे पोइ अञा ॿिए नंबर ते अची वञे। मूंखे नथो लॻे, फ़िलहाल हीउ ड्रामो पहिरें ई नंबर ते हलंदो रहंदो, जेसीं ताईं ड्रामे में मूसा आहे त हीउ पहिरें ते ई हलंदो रहंदो। मूसा खां पोइ थी सघे थो जेको आहे सिजाल ख़ान खां पोइ हीअ अगरि ड्रामे मां निकिरी आहे त ड्रामे जो दम ख़तमु थी वेंदो, पोइ मथां कमु पोइना थी वञे। फ़िलहाल हीउ ड्रामो जेको आहे पहिरें ई नंबर ते ई हूंदो ऐं घटि कान थींदो। ऐं तव्हांखे ॿियो इहो ॿुधाईंदो रहां दोस्तो, हाणे जेको आहे तकरार ड्रामो जॾहिं ईंदो न, तव्हां ॾिसजो माण्हू त एॾो दिलचस्पी सां ॾिसंदा उन्हनि जेको आहे ड्रामे खे, ऐं माण्हू ॿिया ड्रामा बि छॾे ॾींदा, ॿिनि जेको आहे वीडियोनि खे बि न ॾिसंदा जेतिरो उन जी क़िस्त खे ॾिसंदा। ऐं अहिड़े हिसाब सां उहो पंहिंजी चाल में कामयाबु थी वेंदा ऐं उन्हनि जा व्यूज़ वधी वेंदा। इहे अचण वारे क़िस्तनि में तव्हांखे जेको आहे न सभु कुझु नज़र ईंदो। ऐं दोस्तो पोइ व्यूज़ वधी वेंदा, पोइ जेको आहे माण्हू अञा दिलचस्पी सां ॾिसंदा। ऐं जीअं जीअं माण्हू दिलचस्पी सां ॾिसंदा तीअं तीअं हू वरी ड्रामे खे वधाईंदा वेंदा, हिदायतकार ऐं डायरेक्टर तीअं वरी क़िस्ता हुन जो वधाईंदा वेंदा। छाजे करे दोस्तो, हिकिड़े ड्रामे खे स्टार्ट करण में जेको आहे ख़र्चु लॻी वेंदो आहे, पोइ उन खे वधाइण में ख़र्चु न आहे लॻंदो, पोइ त हर शइ तयारु हूंदो आहे, कहाणी बि सम्झ में अची वेंदी आहे।
पोइ उन खे वधाइण में मज़ो ईंदो आहे उन्हनि खे, ऐं पैसा जेको आहे ठहंदा आहिनि। जेतिरो ड्रामो डिघो थींदो वेंदो तेतिरा उन्हनि जा पैसा ठहंदा वेंदा। अगरि इन ड्रामे खे हिते यकदमि खुटाइनि, वरी ॿियो नओं प्रोजेक्ट ठाहिनि, वरी उन्हनि जा अदाकार सिलेक्ट करनि, वरी लोकेशन पैसनि सां ख़रीद करनि, जॻह सेट करनि, उहा वरी ठाहिनि, उन्हनि खे रंग करनि कमरनि खे। जेका जॻह दोस्तो ड्रामनि लाइ वठंदा आहिनि या फिल्म लाइ, उहा जॻह तव्हांखे ख़बर आहे को बंगला ठहियल त न हूंदा आहिनि। जे ठहियल हूंदा आहिनि त रंग वग़ैरह सही न हूंदो आहे। पोइ छा कंदा आहिनि, हीअ पंहिंजे मर्ज़ी सां उनखे कलर कंदा आहिनि। पोइ ॻाढ़ा कलर, सावा कलर, कचनि भितियुनि खे बि जेको कलर कंदा आहिनि। पोइ वरी इहे टांगनि जा फीथा खणी कुंड पासे में रखंदा आहिनि। जीअं तव्हां ॾिसो त भावल ख़ान जे घर खे रंग थियल आहे, ऐं ॿिए पासो ॾिसो त रुॻियूं भितियूं भॻियूं पियूं आहिनि, मतिलबु कचे घर खे रंग थियल आहे। मतिलबु वरी उते हिकिड़ो तव्हां ॾिठो हूंदो टांगे जो हिकिड़ो टायर बि पियो हूंदो आहे कुंड में, मतिलबु जीअं सुहिणो लॻे, सूंहुं सुठी लॻे। अहिड़े हिसाब सां ही कलर करे हिकिड़ो ख़ूबसूरत करे ॾेखारींदा आहिनि। भले कलर सस्तो ई हुजे, जीअं ड्रामनि जी रिकॉर्डिंग थी वञे। अहिड़े हिसाब सां वरी हाणे इन ड्रामे खे खुटाइनि, इहो ख़र्चु थियल आहे हिकिड़ो ई, उन में रिकॉर्डिंग हली रही आहे। वरी जेको आहे इन खे खुटाए यकदमि वरी ॿियो ठाहिनि, ॿी जॻह सिलेक्शन करनि, ऐं उते वरी रंग रोगन करनि, वरी जेको आहे पैसा भरनि, वरी उते रिहाइश जॻह वठनि, अदाकारनि खे घुराइनि, ऐं अदाकारनि जी सिक्योरिटी जा पैसा, अदाकारनि जे मथां ख़र्चु, खाइण पीअण जा पैसा। पोइ दोस्तो वॾो कमु डिघो थी वेंदो आहे। ऐं वरी ही कोशिशि अहिड़ी कंदा आहिनि त अहिड़ी जॻह ड्रामो रिकॉर्ड कयूं जिथे माण्हू घटि हुजनि ऐं माण्हू तंग न करनि। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे, हाणे तव्हां असां इन खे ॼाणियूं था अदाकारनि खे, जे तव्हांजे इलाइक़े में या असांजे इलाइक़े में हीअ अची फिल्म जी या ड्रामे जी हिकु 3 साल जो ड्रामो ठाहिनि था, 300-400 किस्तनि जो, 3 साल ताईं अदाकार जो असांजे इलाइक़े में या तव्हांजे इलाइक़े में अचणु वञणु उन्हनि जो थिए रिकॉर्डिंग जो, त पोइ तव्हां असां उनखे ज़लील करे छॾींदासीं। कॾहिं सेल्फी कढणु वेंदासीं, कॾहिं उन्हनि सां वीडियो करे टिकटॉक ठाहिणु वेंदासीं। पोइ हू भरदा असांजे इलाइक़े में ड्रामा, न ईअं न आहे हूंदो। तव्हां यादि करे छॾियो कहिड़ी बि सुठी दोस्तो मशहूरु जॻह हुजे जिते आवाम घणी हूंदी आहे, ऐं तव्हां उते ॾिसो ड्रामो न आहे रिकॉर्ड न आहिनि कंदा। जीअं हाणे सखर जा लाड़काणो, इहो बेनज़ीर जी जॻह हुआ, जो सखर कैंची पुल आहे, या सत्यन जी जॻह हुआ सखर में, सिंधु दरिया, या रोड़ी में, या खैरपुर में ख़ूबसूरत जायूं आहिनि, या वरी सेवण ते तव्हां ॾिठो त फिल्मनि या ड्रामनि में नंढिड़ो सीन हिते ॾींदा आहिनि, घणो न रिकॉर्ड कंदा। छाजे करे? उहा वजह इहा ई आहे, अगरि हिते हू रिकॉर्ड कंदा त हज़ारे माण्हू उनखे तंग कंदा, भॼी ईंदा, ऐं उनखे ख़तरो बि थींदो आहे। पोइ उन्हनि जी शूटिंग न थी सघंदी, हू हिकिड़े खे रोके रोके तंग थींदा। इन जे करे दोस्तो ही अहिड़ी लोकेशन वठंदा आहिनि ॿारहाड़ी में, ओ सुनसान जॻह, अहिड़े ॻोठ में जिते पॉपुलेशन यानी माण्हुनि जी अची वञी घटि हुजे, उन इलाइक़े में रही करे हीअ जॻह वठी ऐं उते रिकॉर्डिंगूं कंदा आहिनि, उते शूटिंगूं कंदा आहिनि, जीअं हिन को तंग न अची करे। इहा ई वजह हूंदी आहे। पोइ इन जे करे इन ख़र्चु करणु डिॼण जे करे हिकिड़े ड्रामो जेको इन ॾिसंदा आहिनि असांजो कामयाबु थी वियो आहे, पोइ उन खे वधाईंदा रहंदा आहिनि 400 किस्त, 500-600 किस्त ताईं बि इन वठी वेंदा आहिनि। हाणे कंटेंट जो सेज ॾिसो तव्हां, पुराणा पत्थर दिल ड्रामा ॾिसो, पत्थर दुनिया वग़ैरह, 1000-800 किस्त आहिनि। इहा ई वजह ख़र्चु थी चुको आहे हिकु चकर इन्हनि जो। हाणे टकरार ड्रामे जो सॼो ख़र्चु थी चुको आहे, ऐं जेको आहे हिन पंहिंजे सजावल ख़ान जी अलॻि जॻह, मतिलबु हिकिड़े कमिरो जेको कोट वरितलु आहे सिजावल ख़ान जे नाले ते, शेरली जो अलॻि, नवाब ख़ान जी जॻह अलॻि, मतिलबु मूंसां जो हिकिड़ो भॻल टुटल घरु, भावल जो बि भॻल टुटल घरु, बक़ाया ॿियनि जो कंहिंजो घर ई कोन्हे, सुहिणी जॻह ईअं ई घुमनि था ड्रामे में। इन जे करे हिकिड़ो ई ख़र्चु थियल आहे, रंग मंग थियल आहिनि। ऐं हाणे इन ड्रामे खे अगरि हिते यकदमि खोटाइनि या बंदि करनि त इहो उन्हनि खे नुक़सानु पवंदो, फ़ाइदो न पवंदो। हाणे उन कोई पैसे कढण जो टाइम आहे, ख़र्चु थी वियो, पैसा कमाए बि विया आहिनि लखें रुपया, ईअं न आहे जो न आहिनि कमाया उन, अञा ॿीं टीं कमाइण जे लाइ हिन ड्रामे खे एतिरो त वधाईंदा ऐं तूरी जी वल वांगुरु दोस्तो इन ड्रामे खे छिकींदा। तव्हां यादि कजो इहा मुंहिंजी ॻाल्हि, जेसीं ताईं ॿियो को सुठो ड्रामो तयारु नथो थिए मुक़ाबले में, तेसीं ताईं ड्रामो तूरी जी वल वांगुरु पियो हलंदो। तव्हां बि तंग थी वेंदो, असां बि तंग थी वेंदासीं। ज़हर ज़िंदगी ड्रामे में बि माण्हू आख़िर में तंग थी विया, छाजे करे? जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामो कामयाबु थियो त उन खे वरी वधाइणु शुरू करे ॾिनो। मीरा खे 8 चकर नवाब ख़ान खणी वियो, सॉरी कमाल ख़ान खणी वियो, उन खे चरियो कयईं ऐं उन खे गुटको ॾिनई ऐं अची गेलियईं, गंद कयईं, माण्हू बेज़ार थी विया ज़हर ज़िंदगी ड्रामे में। आख़िर में हर को चए पियो खुटे जान छुटे, आख़िर में वरी अहिड़ो कमु ख़राबु कयो, अहिड़ा आख़िरी सीन ॾिनो जो माण्हुनि जो अंदरि अञा सड़ी वियो, कोयला थी वियो सफ़ा।
मूंखे त ड्रामो आख़िरी सीन न वणिया, तव्हांखे वणिया हुया अलाए न, इहो कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो। पंहिंजी क़ीमती राय ॾींदा कयो। कमेंट करणु बिल्कुलु फ्री हूंदो आहे। तव्हांजी राय असांखे जेको आहे अॻिते कमु वधाइण में असांखे मदद मिलंदी आहे। त बाक़ी दोस्तनि जी कहिड़ी राय आहे, तव्हां उहा क़ीमती राय कमेंट जे ज़रिए ऐं लाइक करे जेको आहे न ॾेई सघो था। लाइक कंदव असां सम्झी वेंदासीं त इन्हनि खे का ॻाल्हि असां कईसीं सुठी लॻी, ऐं लाइक करण बि बिल्कुलु फ्री हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तो ईअं कमु हलंदो रहंदो आहे। मां तव्हांखे दोस्तो सॼी ॻाल्हि ऐं सभु कुझु सेट करे ॿुधाईंदो आहियां बर वक़्तु ऐं टाइम ते ई। ऐं मुंहिंजी जेका अपडेट हूंदी आहे दोस्तो फिट हूंदी आहे, पंहिंजे हिसाब सां पंहिंजे वक़्त सां पूरी हूंदी आहे। इन जे करे दोस्तो तव्हांखे जेको ई चवंदो आहियां त महिरबानी करे पंहिंजे हिन चैनल उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा कयो, जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। हाणे तकरार ड्रामे जो बसि तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो, इंतज़ारु करे सघो था। ॿियो जेके असां अपडेट तव्हांखे ॾींदा ईंदासीं बर वक़्तु, तव्हां इन खे ॿुधी सघो था। ॿियो कुझु नथा करे सघो, इन खे ज़रूरु ॿुधंदा कयो। इहे जे तव्हां ॿुधंदा रहंदो तव्हांखे हर शइ जी ख़बर पइजी वेंदी। ऐं सिंधी ड्रामे जे हवाले सां छा थी रहियो आहे, नवां ड्रामा कहिड़ा अची रहिया आहिनि, कहिड़ा अदाकार वञी रहिया आहिनि, छा थियो आहे सिंध में ड्रामनि जे शोबे जे हवाले सां, उहे तव्हांखे असांजे चैनल खे ख़बर पवंदी। तव्हां दोस्तो असांजो हिकिड़ो ई वीडियो हूंदो आहे, इहो ॾिसी करे ॿुधी करे तव्हां बिल्कुलु सुकून थी वेंदा कयो। तव्हांखे सॼी अपडेट हिकिड़े ई वीडियो में असां ॾेई छॾींदा आहियूं। इहो वीडियो ॾिसण सां तव्हां अपडेट रहंदव। जीअं हर कुझु कई चवंदा आहिनि न यार, असांजे मोबाइल जो सॉफ्टवेयर जेको आहे एक्सपायर थी वियो आहे, इन खे अपडेट करिणो आहे। पैकेज अथव ऐं पोइ पैकेज कराए हू वरी अपडेट कंदा आहिनि त नवां फंक्शन उन सॉफ्टवेयर में अची वेंदा आहिनि सुठा सुठा, ऐं जेको आहे अपडेट थी वेंदो आहे। ऐं असांजो जेको हीउ वीडियो आहे न, हीउ बि तव्हांखे अपडेट कंदो ऐं तव्हांजे ज़हन में नयूं नयूं ॻाल्हियूं अची वेंदियूं ऐं तव्हांखे सॼी मालूमात मिली वेंदी ऐं तव्हां फ्रेश थी वेंदव असांजी वीडियो ॾिसी करे। ऐं सम्झो तव्हां सॉफ्टवेयर वांगुरु अपडेट थी वेंदव। ऐं तव्हांखे हर रोज़ु हिकिड़ी वीडियो हूंदी आहे, ॾिसंदव त तव्हांखे हर रोज़ु नई अपडेट मिली वेंदी। ऐं वरी पोइ तव्हां सॼो ॾींहुं तव्हांजो नो टेंशन में गुज़रंदो ऐं तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त शोबेज़ फिल्म इंडस्ट्री में, सिंधी शोबेज़ में छा थी रहियो आहे, छा न थी रहियो आहे। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, उमेद आहे तव्हां वीडियो ॾिसी ताईं ॾिठो हूंदो। महिरबानी करे हिकु चकर ॿी हर चवांव थो, वीडियो लाइक जे न आहे कयो त हाणे लाइक करे छॾियो। पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ॾेई छॾियो। ऐं जे तव्हां सब्सक्राइब न आहियूं कयूं वेठा त मथां सब्सक्राइब बि करे छॾियो। ख़ाली सब्सक्राइब न कयो, मथां बेल आइकन आहे न, उन खे बि घंटी खे यानी उन खे ऑल ऑप्शन जेको हूंदो आहे उन ते बिहारे छॾियो, जीअं का बि अपडेट तव्हां खां मिस न थिए। बर वक़्तु हर अपडेट तव्हांखे दोस्तो मिलंदी रहे उदासी टीवी यूट्यूब चैनल खां। हीअ चैनल अव्हांजो चैनल आहे ऐं अव्हां इन चैनल खे दोस्तो पंहिंजी दिलि जी गहराइनि सां क़ाबू करे सघो था ऐं रखी सघो था ऐं सब्सक्राइब करे सघो था। नंढिड़ो अर्ज़ु आहे, इन जी लिंक दोस्तनि ताईं ज़रूरु शेयर करे छॾींदा कयो। व्हाट्सअप ग्रुपनि में बि शेयर कंदा कयो, तव्हांजा जेका दोस्त आहिनि उन्हनि खे बि जानकारी मिली सघे असांजी वीडियो जे ज़रिए, ओॾे बि मोकिले छॾींदा कयो। फेसबुक ते बि शेयर करे छॾींदा कयो लिंक खे। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में, शायदि को सो के ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु तव्हांखे ॾींदासीं तकरार ड्रामे जे हवाले सां हिकु बहितरीनु रिपोर्ट। दोस्तो राति ड्रामो जेको सूमर यानी सूमर ते अचिणो हो, अॼु अंगारो आहे, अंगारे जी राति ड्रामो तकरार अचिणो हुयो लेकिन न आयो। छा हीउ ड्रामो वाक़ई बैन थी चुको आहे, बंदि थी चुको आहे, बिल्कुलु न ईंदो, या वरी मसइलो छा आहे? हिन सूमर ते त पको अचिणो हुयो, पोइ बि तकरार ड्रामो न आयो। काफ़ी दोस्तनि जा मैसेज अची रहिया आहिनि त बाबा छाजे करे न आयो, कहिड़ी वजह आहे, छा बसि पको बंदि थी वियो आहे, बैन थी वियो आहे, या वरी का ॿी वजह आहे? अॼु तव्हांखे पूरी तफ़सील ॾींदासीं दोस्तो इन वीडियो में। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी करे पंहिंजी तफ़सील दोस्तो तव्हां सुकून सां ॿुधी सघो था। वीडियो खे हलाए रखी छॾियो ऐं सुकून सां इन वीडियो खे ॿुधो आख़िर ताईं, ऐं इंशाअल्लाह तव्हां असांजी हीअ रिपोर्ट ॿुधी करे तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वेंदो ऐं तव्हांखे पंहिंजे सुवाल जो जवाबु मिली वेंदो त वजह कहिड़ी आहे। हलूं था पंहिंजी रिपोर्ट जी तरफ़ दोस्तो। तकरार ड्रामे जी असां तव्हांखे राति जेका वीडियो ॾिनीसीं उन में मूं क्लियर ॿुधायो अॼु सूमर ते यानी अॼु अंगारे जी राति आहे। ईअं मूं ॿुधायो तव्हांखे त बाबा ड्रामो राति हली वियो त हलंदो, जे राति न हलियो त पोइ इन ते एतबार न आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जे तव्हां मुंहिंजी राति जी वीडियो ॾिठी आहे त पोइ तव्हांखे ॻाल्हि यादि हूंदी। मां उन में क्लियर कट ॿुधायो जेको राति क़िस्त पक न आहे, 50% चांस आहे, आई त ईंदी
न त अञा ड्रामो पहिना थींदो। दोस्तो हाणे तकरार ड्रामे जो को वक़्तु न आहे। हाणे जेका बि उन्हनि मतिलबु हिकिड़ी ख़बर ॾिनी हुई, रिपोर्ट ॾिनी हुई त असां हिन सूमर ते पको हलाईंदासीं, पोइ बि ड्रामो न हलियो। मोहब्बतनि जो माॻ हली वियो। पत्थर दिल जे लाइ मूं बि तव्हांखे चयो इहो बि जल्द हली वेंदो। तव्हां ॾिठो पत्थर दिल बि राति उनजी पहिरीं एपिसोड अची वई ऐं मोहब्बतनि जो माॻ बि जेको आहे स्टार्ट थी वियो, राति उनजी बि एपिसोड अची वई। पोइ बि जेको आहे दोस्तो तकरार ड्रामो न हलियो। तकरार ड्रामो दोस्तो जेसीं ताईं मां इहो बि तव्हांखे ॿुधायो 25 या 30 क़िस्त बैकअप न ठाहींदा, जेसीं ताईं एतिरियूं क़िस्तां तयारु करे न रखंदा, तेसीं ताईं तकरार ड्रामे खे न हलाईंदा। मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं उन्हनि जो कोटो पूरो न आहे थियो ऐं 25 या 30 एपिसोड उन्हनि जा तयारु न आहिनि थिया। जॾहिं एतिरा एपिसोड उन्हनि जा तयारु थी विया त पोइ दोस्तो बिल्कुलु तकरार ड्रामो हली वेंदो। 3 क़िस्त हेठों रखी करे पोइ अॻिते बक़ाया रिकॉर्डिंग बि कंदा वेंदा ऐं ड्रामे खे हलाईंदा वेंदा। अगरि ईअं न कंदा दोस्तो जो कमु कीअं थींदो, उन्हनि खे इहो करिणो आहे। ताज़ी क़िस्त रिकॉर्ड करे, ताज़ी क़िस्त एडिटिंग करे त नथा हलाए सघनि न। हाणे इन जे करे जो कोटो पूरो न थियो हूंदो, इन जे करे राति ड्रामो तकरार न आहे हली सघियो। बाक़ी अन क़रीब तव्हां ॾिसंदव दोस्तो तकरार ड्रामो हलंदो जॾहिं उनजो कोटो पूरो थी वेंदो। 30 या 25 या 40 क़िस्तां पूरियूं थी वेंदियूं, पोइ जेको आहे दोस्तो वरी ड्रामे खे हू वधाईंदा ऐं स्टार्ट कंदा। ऐं हिन सूमर ते न हलियो त सम्झो अॻे सूमर जो इंतज़ारु कयो तव्हां, पोइ बि असां तव्हांखे पक नथा ॾियूं। असां जेका जांच कई आहे उहे बि ईअं चवनि था यार हर जेको आहे सूमर जो चई करे वरी नथा हलाइनि, वरी फिरी था वञनि। इन जे करे हाणे बि इन शइ जी पक न आहे त हिन सूमर जेको ईंदो वरी इन ते तकरार ड्रामो हलंदो। इन ते बि 50% चांस आहे। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां थो दोस्तो, जेसीं ताईं 25 या 30 क़िस्तूं पूरियूं न थींदियूं तेसीं ताईं ड्रामो न हलंदो। हिन टाइम तकरार ड्रामे जी रिकॉर्डिंग पूरी तरह मुंहिंजे ख़्याल में न आहे थी, शूटिंग न आहे थी। जे शूटिंग थी आहे त तव्हांजे साम्हूं को न को शूटिंग जो पूरो वीडियो सुठो अचे हा, लेकिन को ख़ासि अहिड़ो वीडियो तव्हांजे साम्हूं बि न आयो आहे ऐं असांजे साम्हूं बि न आयो आहे। ऐं जेका असां राब्ता कया आहिनि अंदरि अदाकारनि सां, उन्हनि जो चवण बि इहो आहे त फ़िलहालु इन जी असां कंफर्म डेट नथा ॾेई सघूं। हाणे कंहिं टाइम बि कॾहिं बि हलंदो सूमर ते, जहिड़े सूमर ते हले पोइ हिन महीने जे सूमर में हले या अॻे मथे महीने जे कहिड़े बि सूमर ते स्टार्ट थिए, छाजे करे जॾहिं बि ड्रामो हलियो सूमर ते हली सघे थो, विच में बि करे हलाए सघनि था, एतबार न आहे हिननि ते, पोइ बि हली सघे थो। अहिड़ी का वॾी ॻाल्हि न आहे ऐं चेंजिंग थींदी रहंदी आहे। हाणे तव्हां इहो सोचींदा हूंदो यार एतिरो बि जेको आहे माना तकरार ड्रामो बंदि करे छॾियूं, मोहब्बतनि जो माॻ पोइ छो थो हले, पत्थर दिल ड्रामो पोइ छो थो हले, ॿिया इहे ड्रामा छो था हलनि, तव्हां इहो सोचींदा हूंदो, लेकिन तकरार नथो हले। बिल्कुलु दोस्तो मां तव्हांजी ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियां। मुंहिंजे पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि आहे त मोहब्बतनि जो माॻ छो हलियो, ॿिया ड्रामा स्टार्ट थी विया, उन्हनि जी शूटिंग हली रही आहे। दोस्तो तव्हांखे मां क्लियर कट ॿुधायां, जेकी मोहब्बतनि जो माॻ में टीम आहे अदाकारनि जी उहा अलहदा आहे, उहा अलॻि टीम आहे, उहा ॿी टीम आहे। ठीकु आहे, थी सघे थो उन्हनि खे टाइम मिली वियो हुजे ऐं उहा नंढा अदाकार मोहब्बतनि जे माॻ में आहिनि, लेकिन पुराणा अदाकार उहे बि ख़ासि करे उन्हनि वटि को ॿियो ड्रामो न हुयो, इन जे करे उन्हनि टाइम ॾिनो हूंदो तकरार ड्रामे खे ऐं सॉरी मोहब्बतनि जो माॻ खे, तॾहिं मोहब्बतनि जो माॻ रिकॉर्ड थी वियो ऐं उहो हली पियो। जेको तकरार ड्रामे अदाकार अहिड़े दोस्तो शूटिंग त कंदा रहिया तकरार जी, लेकिन जॾहिं ईद आई इन्हनि वरी फिल्मां बि रिकॉर्ड कयूं, मतिलबु शूटिंग रुकिजी वई हिननि जी। कुझु अदाकार फिल्मनि में मसरूफ़ थी विया, फिल्मां ठाहींदा रहिया, कुझु रोज़नि में मसरूफ़ थी विया। इन जे करे इहा टीम जेको आहे तकरार ड्रामे जी पंहिंजी हुन ते उमेदनि ते पूरो न उतरी सघी, इन जे करे तकरार ड्रामे खे हिकु मन ब्रेक लॻी वई। ॼण रेल जे इंजण खे ॼण ब्रेक लॻंदी आहे त हिन खे बि ईअं का ब्रेक लॻी वई। अगरि तकरार ड्रामे जी पूरी टीम ईअं छुटियूं न करे आहे, मतिलबु ॿी फिल्मनि में न वञे आहे त ईअं न थिए। हाणे मोहब्बतनि जो माॻ ड्रामे जा जेका अदाकार साईं निसार, शाहमा, मलालू, ख़ादिम खोखर, जेका बि इहे अदाकार तव्हां ॾिसो इन्हनि जा ॿिया ड्रामा हिन टाइम नथा हलनि, सिर्फ़ु उहे